तकरीबन यो असांजा बेटा डेगानी मन परडार नगाड़ी यो कमाल गयो थे हाजी मुल्क मला इने जे कॉलोनी जे माण्हू रहन था उही ठाहिन था भई ॿिया मला को बि न ठाहींदो हुई बेड़ी 8-9 ॾींहं खाए ॾी सम्झे मजूरी हिसाब से ॿुधाए मजूरी मिलंदी आहे तंहिंजे हिसाब से मुंहिंजा ठहे थी दयाल मां चालकोले मां रेशम मां हीअ तक़रीबन 1.5 लख खाए थी बेड़ी 1.5 लख खाए थी कोले चालकोले हेली ठाहींदे 2.5 लख हेली ठहंदी त जे नंढी ठहंदी इन खां त 2 लख रुपया आहे माल जी मिठाई आहे दयाल त अञा महांगो आहे 4 लख खनि खाए थो हिन बेड़ी हलाइण जे हिसाब सां न जेतिरो हिन हिफ़ाज़त कंदा जे गाॾी जी हिफ़ाज़त थिए थी हिन जी बि कंदा न त 2 साल 8-7 साल हलंदी वधीक कोन हलंदी हाँ देखिए बेड़ी के इंसान क्यों ना तो 1.5 बेड़ी है वो हमारा ॾेई वेंदा आहिनि असांखे पैसा आहे 1 लख रुपया वठो असांजी बेड़ी ठाहे तयारु कयो 50,000 पोइ ॾेई खणंदासीं इन हिसाब सां ॿियूं ठहंदियूं आहिनि उतां धीरो बदी न पवंदियूं आहिनि धीरे पेंट हेॾा मेहर साइड पवंदियूं आहिनि सिंध खां ॿाहिरि को न बेड़ी कोन ईंदी असांखे सिंध में ईंदियूं आहिनि बेड़ियूं माण्हू धंधो कोन्हे वीचारा ग़रीब मिसकिन आहिनि पैसा ॾेई कोन था सघनि त पोइ वीचारा वापारनि खे मृत्यु कनि सेठनि खे पोइ ठाराए ॾींदा ठिकाना त असांजे ॼणनि खे कारोबार मिले बि कोन थो कारोबार मच्छीअ जो कोन्हे त माण्हू खोड़ कंदा पर जिन खे सेठियूं पैसा ॾींदा साथ ॾींदा पोइ वीचारा वठनि था भले पंहिंजी ताक़त कोन्हे